Assalamualaikum. Maman Siti Mitwar Babala. बिन खरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 20। विंदुर बे अंब टूट नारगियूं ज़ैतून केला बाग़ अंब चवनि ॾाढ मेवनि में बादशाह आहे मेवनि जो पर पहिरीं अंबड़ी पोइ अंब बाज कर तूं बाजारा रकास जे अचण जो ख़तरो जेठ कहिड़ा वणंदा राति जो या ॾींहं जो हसीन नज़ारा रकास जे अचण जो ख़तरो जेठ कहिड़ा वणंदा राति जो या ॾींहं जो हसीन नज़ारा बाग़ बुस्तान दरिया समुंड जे किनारनि जा सुबुह मंझंदि शाम जो लॻी जिन खे हूंदी ख़बर हूंदी टिन सेनून तुंहिंजे हुस्न जो छा चवां मुमताज़ चवां महताब चवां तूं जे खिलियो थो पवी टिड़ियो गुल था पवनि बहार चवां बाग़बान चवां अलफ़ुन उन हुस्न हज़ारे हैरान हाल कॾहिं बेहाल नीअं कया नरवार कॾहिं निंढाल ढंग तुंहिंजा रहंदा था सभु नज़ारा हलनि तुंहिंजे हलण सां दिलि रूह रवां चवां नज़रदान चवां ठाटा ॿ थियनि खिलियो नेण पवनि तुंहिंजे निहारण सां नेणनि ठार चवां नेणनि निगाह बान चवां अलफ़ुन इन तुंहिंजे ॻाल्हाइण सां था जादू जगनि मिठू मस्तान चवां जागरदान चवां अलफ़ुन इन तसवर में तस्वीर आ तदबीर कहिड़ी करियां तक़दीर में तफ़सीर आ तफ़सीर कहिड़ी करियां इन तसवर में तस्वीर आ तदबीर कहिड़ी करियां तक़दीर में तक़दीर आ तफ़सीर कहिड़ी करियां अलफ़ुन इन तसवर में तोखे चाहियुमि तोखे भायुमि तस्वीर तुंहिंजी हंडायुमि सीने सां लॻायुमि तदबीर कयुमि तोकीर कहिड़ी करियां अलफ़ुन इन लाइ छा करियां ॾियो गंढियूं छोड़ियां ठाहिण जा वस कयमि वसियो नीर पवनि जलण जा वस कयमि ये जल न ॾियनि जलगीर कहिड़ी करियां अलफ़ुन उन ला मिठू वठु कंजग करीम जी जग जो वाली जो ख़ैरुल वरा ख़ैर कंदो कादिर पंहिंजी कुदरत जो कम सभई उन्हीअ ते ख़बीर आहे ख़बर कहिड़ी करियां अलफ़ुन इन्हीअ सां गॾु आहे मगर तॾहिं बि दिलि तमामु घणो बेक़रार पंहिंजो छो बेवफ़ाई हिन कई आहे लेकिन दिलि घणो शर्मसार आहे पंहिंजो छो अलाजे दूर मूंखां यार थींदो थो वञे कहिड़े सबबु धार मूं खां प्यार थींदो वञे थो प्यार थींदो थो वञे छो ॿुधई कोन थो मुंहिंजी हेकर प्रचार थींदो थो वञे कई हीला हलाय में पर हिकिड़ी बि न हली छो बेवफ़ाऊं थो करे वाइदा वफ़ाउन जा कयाई कॾहिं इनकार कॾहिं इक़रार होशियार थींदो थो वञे छो
छो बिना प्यार मोहबत जे हिकु कुलम हो जहिड़ो महरू में तमन्ना। हासिल बि कुझु कोन थियो मिठू वीचार थींदो थो वञे छो।